अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन विद अली काज़ी में बलिकार आए यासिर अहमद ऐं स्टूडियो में जॉइन कनि था सीनियर तज़ियाकार अली काज़ी साहब। वेलकम अली साहब। जी थैंक यू। अली साहब, अगर अॼु 18 अक्टूबर चइजे त माना जेको सानियो थियो असां वटि कारसाज़ ते तमामु भयानक सानियो, ॾाढो दर्दनाक हो। अॼु बिलावल साहब जेको आहे हुनजी वर्सी ते ॻाल्हाईंदे, हुते वर्सी हुई जेका हुन ते सेलिब्रेट मतिलबु जेको वर्सी खे हिकिड़ो ऑर्गेनाइज़ करे हुन ते ॻाल्हाइनि पिया, जिन में हुननि जो चवणु हो त ही जेके शहीद आहिनि पंहिंजे नाने जो मिसाल ॾिनो, उन्हनि जो आइन ठहियलु आहे, पर आइन खे ईअं बार बार जेको आहे उहो तव्हां लताड़ींदा वञो था त हिन वोट जो इज़त न थींदो, इहो वोट की बेइज़ती थी वेंदी। ऐं उन्हनि गॾो गॾु घणियूं ॻाल्हियूं कयूं, पर हिकिड़ी सिर्फ़ु ॻाल्हि ते बार बार इनसार कयूं त इलेक्शन की डेट तो। जी बिलावल साहब जो इहो ई इसरार आहे त भई 90 ॾींहंनि वारी ॻाल्हि त असीं हज़म करे विया आहियूं, त तव्हां 90 ॾींहंनि में त चूंडूं कोन करायूं। जी हा, पर भला का त तारीख़ ॾियो। सो हू चाहिनि पिया त ही जेको इलेक्शन कमीशन तासो ॾिए पई त 30 नवंबर खां पोइ हू डेट ॾींदा। बिलावल साहब चवनि था त हू पहिरीं ॾेई वठनि, पर ॾिसूं। लेकिन वो तारीख़ ॾियो जो इसरार वधीक आहे बिलावल साहब जो, जीअं इलेक्शन कमीशन हिकिड़ो इदारो कमिट करे वञे ऐं मुल्क में हिकिड़ी इलेक्शन जी कैंपेन शुरू थी वञे। ॻाल्हि ग़लति कोन्हे, इलेक्शन जी डेट ॾेई छॾणु खपे, छाकाणि त 54 ॾींहं जेके आहिनि उहो जनवरी जे आख़िर में ठहनि था। इलेक्शन कमीशन मूजिबि तारीख़ ॾियण में हर्ज न थियणु खपे, पर न पिया ॾियनि। लेकिन बिलावल साहब जेको ॿी ॻाल्हि कई, सिलेक्टेड सियासत जो कॉन्सेप्ट ख़तमु थियणु खपे, सियासत में वोटरनि जी बेइज़ती न कयो। यानी नवाज़ लीग ते अणसिधी तरह तनक़ीद हुई त वोट को इज़्ज़त दो नहीं, वोट की बेइज़ती थिए पई, त हू इहो चवण सिलेक्टेड जी ॻाल्हि वरी शुरू कई आहे बिलावल साहब, त सिलेक्टेड सियासत ख़तमु थियणु खपे, वोटरनि ते इन्हिसार करणु खपे, वोटरनि ते भरोसो करणु खपे। बिल्कुलु ठीकु आहे। हाणे सिलेक्टेड सो मूं त चोथों ॾींहुं किथे कंहिंसां ॻाल्हि ॿोल कई पिए त मूं इहो ई पुछियो पिए त मूं चयो अञा कॾहिं इहो नारो या तव्हांजे शो में बि मूं चयो हो त ॼाण बिलावल साहब जो नवाज़ शरीफ़ लाइ हिन दफ़े टाइटल हूंदो त ही सिलेक्टेड वज़ीर आज़म आहे, छाकाणि त हींअर सिलेक्टेड सियासत जो ज़िक्र बिलावल साहब कंहिंजे लाइ करे उहो त हमरा जेल में पियो आहे जंहिंखे सिलेक्टेड चइबो हो। त हाणे बिलावल साहब खे छो इहो ख़दशो या अनुमान आहे त मुल्क में सिलेक्टेड सियासत थिए पई? लामुहाला बिलावल साहब खे ख़बर बि हूंदी, अंदाज़ो बि हूंदो, ऐं ज़ाहिर हिकिड़ी ॻाल्हि अणवणंदड़ बि हूंदी बिलावल साहब लाइ त यार हिन दफ़े नवाज़ शरीफ़ खे सिलेक्ट छो पियो कयो वञे। जी हा। लेकिन गॾोगॾु हिकिड़ी जेका हिकिड़ी ॿी शइ बि आहे न सां गॾु, ज़ाहिर इन ते त कावड़ पीपल्स पार्टी या पीपल्स पार्टी लीडरशिप खे हूंदी त पहिरीं तव्हां IK खे सिलेक्ट कयो, हिन दफ़े तव्हां नवाज़ शरीफ़ खे सिलेक्ट कयो, छो ॿिया दुनिया में माण्हू खुटी पिया आहिनि छा, इन्हनि में छो था सिलेक्ट कयो? लेकिन उहो त ख़ैर कावड़ हूंदी। लेकिन तव्हां ॾिसो त 2018 खां पोइ पीपल्स इवन बिलावल साहब मुस्तक़िल चवंदा रहा IK लाइ, जॾहिं हू प्राइम मिनिस्टर हुआ कासिम जो अब्बा, त उन्हनि चवंदा त ही सिलेक्टेड आहे ऐं सिलेक्टर्स यानी इस्टेब्लिशमेंट आंदो आहे। लेकिन 2018 में बि सिलेक्टर्स जेके आहिनि सिंध में पीपल्स पार्टी खे ई रहणु ॾिनो। हिन दफ़े शायदि थोरो ख़दशो सवायो आहे त मतां मर्कज़ में बि नवाज़ लीग सिलेक्ट न थी वञे, सिलेक्ट थिए पियो, मतां सिंध में बि को ॿियो सिलेक्ट/ऑब्लिक इलेक्ट थी वञे। तंहिंजे करे सिलेक्टेड जी ॻाल्हि, अच्छा पोइ सिलेक्शन जेका आहे हिकिड़ी सिलेक्शन, यानी सिलेक्शन सां मुराद इहा आहे त इलेक्शन खे तव्हां धांधली कयो, मैनेज कयो, मनूवर कयो। त अगरि पाण सिलेक्शन बदिरां पाण वारी देसी ॿोली में उनखे धांधली चऊं त धांधली में हिकिड़ी धांधली थींदी आहे जेको हिकिड़ी मथे लेवल ते मेगा लेवल ते थींदी आहे, त RTS जो सॉफ्टवेयर ऐं फलाण ऐं ढिमकाण मथां ई मथां रिज़ल्ट मटिजी वेंदा आहिनि। हिकिड़ी जेका लोकल लेवल ते धांधली थींदी आहे, पैसनि ते वोट ख़रीद करणु, इहो बि सिलेक्शन आहे न, इहे इलेक्शन त न आहे। या कंहिंखे दाबा ॾेई, कंहिंखे लालचूं ॾेई, ग़लति ॻाल्हियूं करे, इहो बि त हिकिड़ी इलेक्शन मां इहे बिदतूं बि ख़तमु थियणु खपनि। इलेक्शन अगरि फेयर एंड ट्रांसपेरेंट थियण जो मतिलबु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु त इहो न आहे त एस्टेब्लिशमेंट मुदाख़लत न करे, त बिल्कुलु ठीकु आहे, उहो मुदाख़लत न थियणु खपे। लेकिन जेको ख़ुदि इलेक्शन प्रैक्टिसिस आहिनि उहो केतिरी फेयर आहिनि असांजे मुल्क में, जंहिंमें जेको बि थींदो आहे सभिनी खे ख़बर आहे इलेक्शन में छा थींदो आहे, त उहो पंहिंजी मनपसंदि जा SP हूंदा आहिनि, पंहिंजी मनपसंदि जा SHO हूंदा आहिनि, पंहिंजी मनपसंदि जी
शयूं थी रही हूंदियूं आहिनि, कंहिंखे दाॿो आहे, कंहिंखे ॿधाइणो आहे, कंहिंजो पाणी बंदि करिणो आहे, कंहिंजो छा थियणो आहे, कंहिंखे त इहो पैसनि ते वोट ख़रीद करणु आहे। इहो बि त इलेक्शन न आहे न, इहा बि त हिकिड़े तरीक़े जा सही सिधी धांधली आहे। त इलेक्शन ओवरऑल फेयर ऐं फ्री थियणु खपनि। ऐं पोइ सही ॻाल्हि आहे बिलावल साहिब जी, त जंहिंखे माण्हुनि खे जेको वणे उहो चूंडिजे वञे। अच्छा ज़ाहिर जेको माण्हुनि खे वणे उहो ई चूंडिजे, पर असां वटि ॾाढो रेयर आहे इहो। बिलावल साहिब त इहो चवनि था पिया, पर गॾो गॾु इहो रखूं त 21 अक्टूबर ते जेको नवाज़ शरीफ़ साहिबु वापसि अचनि था पिया, अॼु IPP बि अनाउंसमेंट कई आहे त 21 अक्टूबर ते नवाज़ शरीफ़ साहिब खे वॾो सरप्राइज़ मिलंदो, जहिड़े नमूने माण्हू जेके आहिनि उहे शमूलियत कंदा असांजी पार्टी में। अच्छा IPP में शामिल थींदा इस्तेकाम पाकिस्तान उहो त ॾिसणो आहे न। ॾिसो ॻाल्हि उहा ई आहे, मां त तव्हांखे काफ़ी अरसे खां गुज़ारिश कयां थो त हिकिड़ी के पार्टी खे सॼो सघ न ॾियणी आहे, लेकिन अगरि 21 अक्टूबर ते ई IPP में माण्हू शामिल कराइणा आहिनि त मतिलबु पोइ त नवाज़ शरीफ़ खे सियासी तरह धकु पहुचाइबो। अॻियां पोयां त ठीकु आहे, छाकाणि त उन ॾींहं ते त सभिनी जेके बि एंटी IK फोर्सिस आहिनि पंजाब में, जेके बि IK मुख़ालिफ़ फोर्सिस पंजाब में आहिनि, उन्हनि जी त ज़ाहिरी तरह त ख़्वाहिश हुजणु खपे त नवाज़ शरीफ़ जो इस्तक़बाल तमामु शानदार थी वञे ऐं इहो तासुर जेको आहे उहो ख़तमु न बि थिए, त थोरो डाइल्यूट थिए, थोरो हेठि थिए, त इहो जेको तासुर आहे त पंजाब जेको आहे IK सां गॾु बीठल आहे, त अगरि नवाज़ शरीफ़ जो जलसो वॾो थींदो त उन तासुर खे धकु त लॻंदो न, ख़तमु न बि थिए। पर अगरि उन ई ॾींहं ते वरी IPP खे सघारो कयो वेंदो त इन जो छा मतिलबु थियो? इन जो मतिलबु त थियो त ख़ुदि नवाज़ शरीफ़ खे वधाइणो बि आहे, पर हद खां वधीक न वधणु ॾियणो आहे। ऐं छाकाणि त IPP में माण्हू जेके नज़रियाती तौर ते कोन शामिल थींदा आहिनि, उन्हनि खे जीअं फ़रूख़ हबीब टाइप माण्हू आहिनि, इन्हनि खे सम्झायो वेंदो 3-4 ॾींहं पाण सां विहारे करे त तव्हांखे छो IPP में वञणु खपे, IPP में वञण सां छा छा तव्हांजा कहिड़ा कहिड़ा जेके आहिनि मुफ़ीद तव्हांजे लाइ छो आहे IPP, इहो IPP जो डोज़ तव्हांजे लाइ छो मुफ़ीद आहे सिहत लाइ ऐं सियासत लाइ। त उहो सम्झाइण खां पोइ अगरि उन ई ॾींहं ते त इहो त को धकु त वरी नवाज़ शरीफ़ खे पहुचाइण वारी ॻाल्हि थी वई न, हुनजे तासुर खे जेको हू कोशिशि कनि पिया। ॾिसो ओवरऑल हिकिड़ी डबली में डबली आहे, मुख़्तलिफ़ देगड़ियूं पचनि पियूं। हिकिड़े पासे ख़ुदि IK खे PTI सां ॻाल्हियूं करण जी ॻाल्हियूं थियनि पियूं, किथे को विच थरो रस्तो कढण जी ॻाल्हियूं थियनि पियूं, त मुख़्तलिफ़ सोच कार फरमा आहे, मुख़्तलिफ़ अंदाज़े स्कूल ऑफ थॉट मौजूदु आहे पावर कॉरिडोर्स में जेके इक़्तिदारी ऐवान आहिनि। त कुझु चवनि था त न यार हिकिड़े मामले खे थोरो मुंहुं माणपे में आणिजे, हिकिड़ा आहिनि बिल्कुलु हॉकिश त न बसि हीअं करे छॾिबो, त हू चवंदा अगरि हीअं करे हिकिड़े खे सफ़ा ग़ाइबु करे छॾींदो माज़ी वांगुरु त हिकिड़ो त हू ख़तमु कोन थींदो। ॿी ॻाल्हि इहा त ॿियो वरी तव्हांजे ॻिची में पइजी वेंदो, जीअं ॿिए खे ठाहियो था, जीअं नवाज़ शरीफ़ खे हीअं कयो ऐं IK खे मथे आंदो त IK तव्हांजी ॻिची में पइजी वियो। त मुख़्तलिफ़ स्कूल ऑफ थॉट आहिनि, मुंहिंजे ख़्याल धणी पाण घणो क्लियर न आहिनि। कॉलर न सां गॾु आरिफ़ जान मीरबर मटियारी मां जी। मीरबर साहिबु छा चवणु चाहींदा? अली कारी साहिब खां असांजो सुवाल आहे त फ़लस्तीन जे हवाले सां त पंहिंजो सुवाल आहे त छा पाकिस्तान सिर्फ़ु जी मुज़ाहमत कंदो, अमली साथ हिननि खे कॾहिं ॾींदो प्रैक्टिकली? ठीकु साईं, ठीकु आहे। सही प्रैक्टिकली सां मीरबर साहिबु मुराद छा आहे तव्हांजी? कल्ह असांजी कोर कमांडर्स कॉन्फ्रेंस बि थी, हुन में मज़म्मत बि कई वई। प्रैक्टिकली असीं छा, तव्हां छा पिया सम्झो त तव्हां फ़ौज मोकिलियो? ईअं त कोन थींदो। इहो उते भर में जेके अरब मुल्क आहिनि, बिल्कुलु भर में जॉर्डन ऐं इजिप्ट त माण्हू न पिया पनाह ॾियण लाइ बि तयारु न पिया थियनि। जी हा भई बिल्कुलु अरब मुल्क आहिनि न, त पंहिंजा। लेकिन बहरहाल एतिरो थियो आहे त बाइडन सां मुलाक़ात खां जवाबु ॾिनो अथनि फ़िलहालु। ख़ुदि पैलेस्टीन जे प्रेसिडेंट बि जेको आहे उहो उन बि मुलाक़ात खां इनकार कयो आहे जो बाइडन सां, जो जॉर्डन वारनि बि कयो आहे। लेकिन इहो हिकिड़ी हिंसा, लेकिन ॻाल्हि इहा आहे त जो बाइडन अमेरिकन प्रेसिडेंट आहे या नेतन्याहू जो तर्जुमान आहे इज़राइल जो, यानी चए पियो त जेको हॉस्पिटल ते मिज़ाइल फायर थियो आहे, जेको 500,000 माण्हू वीचारा शहीद थिया आहिनि हॉस्पिटल ते, यार इहो त वॉर क्राइम आहे। यानी किथे किथे इंटरनेशनल कोर्ट में जेको आहे मतिलबु इहो त केस हलणु खपे।
सो उन खे हू बाइडन वेही इज़राइली ॿोली ॻाल्हाए पियो कि हमास जो पंहिंजो जेको रॉकेट आहे उहो ग़लती सां पंहिंजे अस्पताल में लॻी वियो। जी हा। अच्छा भाई, इहो पर इज़राइल चए त कूड़ ॻाल्हाईंदे मतिलबु पोइ त ठीकु आहे धुर आहे, अमेरिका बि धुर आहे, लेकिन सफ़ा ईअं बीह करे इज़राइली तर्जुमान थी जो बाइडन ॻाल्हाए पियो, पर हिन सां हासिलु छा पियो थिए? ॾिसो ॿिन्ही सूरतनि में मूंखे सम्झ नथी अचे यासिर, अॼु 3,500 खां मथे माण्हू, इहे त जेके ॻणप थी आहे, जी हा, ख़ुदा ख़बर केतिरा असल अंग छा आहे, 3,500 माण्हू शहीद, ॿार बच्चा औरतूं शहीद थिया आहिनि हिन ताज़े जेको गज़ा में बम्बार्टमेंट इज़राइली बर्बरियत में। मूंखे अञा बि इहो सुवालु सम्झ न पियो अचे त हमास वटि स्ट्रेटजी छा हुई? बसि ईअं घड़ी ईअं 400-500 इज़राइली मारींदासीं ऐं पोइ भले असांखे नेस्तो नाबूद करे छॾीनि। स्ट्रेटजी छा हुई? सिर्फ़ु एतिरो हो, ॾिसो हिन सां सिर्फ़ु थियो छा आहे, आउं उहो नथो ॻाल्हि कयां, हिन सां इज़राइल वधीक एक्सपोज़ थियो आहे, उहो अॻु में ई एक्सपोज़ हो। यस, मतिलबु अमेरिका वधीक एक्सपोज़ थियो आहे, अॻु में एक्सपोज़ हो। मुस्लिम वर्ल्ड में वधीक कावड़ आई आहे, अॻु में बि कावड़ हुई। हा, फ़र्क़ु आयो आहे त यूक्रेन तां इंट्रस्ट ख़तमु थियो आहे, जेको इज़राइल या अमेरिका जो हथियार विया पे हुते, सॼी पैसा विया पे, हाणे हू शिफ्ट थींदा इज़राइल ॾे। ऐं ॿियो डील जेका सऊदी अरब ऐं इज़राइल जी थी रही उहा पोइ ते थी वई, पर उन लाइ जेका आहे हज़ारे माण्हुनि जी जाननि जो नज़रानो। ईरान बि ज़ाहिर, ईरान छा कंदो? ईरान बि छा वॉर डिक्लेयर ईअं ओपन कन्वेंशनल वॉर में त न वेंदो। त हाणे हिज़बुल्ला एंगेज थींदो। अॼु बि शायदि टर्की में थिए त पियो, रिएक्शन अचे पियो, इज़राइल में बि शायदि कॉन्सुलेट साड़ी, इज़राइल जी कॉन्सुलेट साड़ी अथनि टर्की में इस्तांबुल में, ऐं हुते बि शायदि लेबनान में बि शायदि ख़ाली कराए वरितो अथनि, बैरूत में। लेकिन इज़राइल जी जुनूनियत ते हिन जो को बि फ़र्क़ु न पवंदो। हाणे अगरि ही हिकिड़ी हिकिड़ी डिघी जंग आहे जंहिंमें अगरि इज़राइल घिड़ी अचे थो गज़ा जी पट्टी में पाण फिज़िकली, ऐं पोइ हिकिड़ी गोरिला वॉरफेयर शुरू थिए थी, उहो हिकिड़ी पोइ ऐं हुनखे अगरि रशिया, चाइना या जेको बि ईरान जेको बि हुनखे पोयां वेही सपोर्ट करे थो, पोइ त ॿी ॻाल्हि आहे। बाक़ी त हिन में बसि बेगुनाह वीचारा मारिजी विया, ऐं छा हासिलु छा थियो मूंखे सम्झ न आयो। अच्छा, OIC जेको अॼु कयो आहे, OIC चवे थी त जंगबंदी त हिकिड़ो हुननि पास कयो आहे, पर हू चवनि था त जिन अरबनि मुल्कनि जेको आहे इसराइल खे तस्लीम कयो आहे उहो रिवोक कनि। इहो त काफ़ी ॾींहं पहिरीं मूं बि गुज़ारिश कई त घटि में घटि ॿियो कुझु नथा करे सघनि, ऐं तेल ते ताईं बैन हणो, कुझु नथा करे सघनि, त इज़राइल जी 2 शयूं त करे सघजनि था, करे सघनि था। हिकिड़ो त जेके सिफ़ारती तालुकात UAE वारा ऐं जॉर्डन ऐं इजिप्ट, टर्की, हीअ जेको हिननि जी मुस्लिम मुल्क हिन जा तालुकात, पंहिंजा सिफ़ारती तालुकात ख़तमु कनि, ऑयल एंड गैस जी सप्लाई इज़राइल खे बंदि कनि, ऐं जेके इज़राइल जी प्रोडक्ट्स आहिनि उन्हनि जो पंहिंजे मुल्कनि में इम्पोर्ट बैन कनि, रस्ता रोको कनि, कुझु त मतिलबु ठीकु आहे फ़ौज नथा मोकिले सघनि। अगरि हू गज़ा जे माण्हुनि जी, छॾियो मुस्लमान आहिनि या आलिफ़ आहिनि, इंसान त आहिनि न, हुननि जो पाणी पीअण जो, पाणी बचनि जो ऐं औरतुनि जो बंदि कयो वेठा आहिनि। तव्हां हुननि जा चॉकलेट ऐं अगरि खीर घुराइण बंदि कयो, इहो त तव्हां करे सघो। तव्हांजा माण्हू टर्की या पाकिस्तान या अलिफ़ या UAE ऐं हिननि में अगरि इज़राइली चॉकलेट ऐं हीअ न ईंदियूं शयूं या का ॿी शयूं जेके आहिनि, आसमान त कोन किरी पवंदो। लेकिन एतिरा असांजे रियासतनि जा पंहिंजा मामलात हूंदा आहिनि, उहो को फ़र्द वांगुरु थोरी सोचींदा आहिनि। अच्छा, हिन में पोइ हाणे जेका सिचुएशन थी आहे कल्ह खां, जेका जीअं तरीक़े सां हिकिड़ो तमामु घणो रिएक्शन अचणु शुरू थियो आहे, डिफ्यूजन जी तरफ़ ईंदी या अञा एस्केलेशन जी तरफ़ ईंदी? हाणे ॾिसो, मूंखे ख़बर न आहे अॼु बाइडन जेको हीअ त प्रेस सां त जेको बि ॻाल्हायो अथनि, न ॻाल्हायो अथऊं, प्रेस जा जवाब न ॾिना अथऊं। अच्छा, उथी रहिया आहिनि बसि ठीकु आहे, पंहिंजी ॻाल्हि करे, लेकिन हाणे पंहिंजे मुंहुं छा ॻाल्हायो अथनि? सपोर्ट कंदा, हू चवनि था इसराइल खे असां ऑल आउट। न सपोर्ट त कंदा, लेकिन जेको हिकिड़ी जीअं मशवरा ॾियनि पिया त गज़ा में न घड़ो, थी सघे थो त कुझु झको करण जी ॻाल्हि थिए, को ॿियो रस्तो कढण जी ॻाल्हि थिए। लेकिन अगरि ईअं ई कंदा रहियो इज़राइल त ख़ुदि केतिरा ॾींहं कंदो? ऐं लामोहाला ख़ुदि अमेरिका में ऐं हुते यूरोप में, हुते चाहे नॉन मुस्लिम्स बि आहिनि, उन ते राय आमा नेट ते हिननि जे ख़िलाफ़ु ठहंदी हुअसि।
सवालनि सां गॾु ज़ुल्फ़कार अली शाह घोटकी मां। जी शर साहब, छा चवणु चाहींदा? सर वालेकुम सलाम यासिर भाई, असांजो सवाल इहो आहे त जेका अॼु कोर्ट में दरख़्वास्त विझी वई नवाज़ शरीफ़ जे हक़ में, त बाबा कोर्ट समाज ते चयो त भले नवाज़ शरीफ़ अची सघे थो, उन में नेब जे तरफ़ दरख़्वास्त ॾिनो त पोइ इमरान ख़ान खे बि जेल मां छॾियो वञे न, पोइ कानून त सभिनी लाइ बराबरि आहे सर। ठीकु आहे। अॼु एप्लीकेशन दायर थी जंहिंमें नवाज़ शरीफ़ लाइ चयो वियो त भई मतिलबु नैब इहो प्रोसिक्यूटर इहो रखियो, असांखे कोई एतिराज़ न आहे अगरि सरेंडर उहो कोर्ट में अची कनि था त। नैब खे त सुभाणे केस बि ख़तमु थी वञे नवाज़ शरीफ़ जे त कोई एतिराज़ न हूंदो, उहो शायदि अदालत बि रिमार्क्स में जज साहिबान बि चयो आहे। सही, कानून शर साहिब सभिनी लाइ कॾहिं बराबरि हूंदो आहे असांजे मुल्क में, कॾहिं हूंदो ई न आहे। कंहिं वक़्त में इमरान जे हक़ में हो, हाणे अॼु इमरान जे ख़िलाफ़ु आहे। ईअं ई ज़ाहिर ई कोर्ट में पेश थियणु चाहे थो ऐं पोइ राहदारी ज़मानत आहे, उन लाइ जलसे जी इजाज़त लोकल इंतिज़ामिया ॾिए पई। भई टेक्निकली त हू हिकिड़ो सज़ा याफ़्ता माण्हू आहे न, जेसिताईं हुनजी वरी बेल थिए या सज़ा ख़तमु थिए, उनजे जलसे लाइ इस्तक़बाल लाइ तव्हां DC ज़ाहिर परमिशन ॾिनी हूंदी न मीनारे पाकिस्तान जी। कमाल आहे न, इहो छा चइजे मतिलबु। लेकिन ही रूट छा आहे, पहिरीं इस्लामाबाद कोर्ट में ईंदा, पोइ हितां बि ईंदा पंडाल में? न पहिरियां जलसे में ईंदा, पोइ कोर्ट सरेंडर कंदा सुभाणे, आम ज़ाहिरी ॻाल्हि आहे। अच्छा, माना एयरपोर्ट ते पोइ गिरफ़्तार न कबो? न, उहा ई त उनजे लाइ त बेसिकली अॼु एप्लीकेशन वई आहे त पहिरियां गिरफ़्तार न कयो वञे, उहो कोर्ट में सरेंडर कंदा पाण अची। अच्छा, पाण जॾहिं वांदा थींदा जलसे मां त पहुची वेंदा। ठीकु। ॾिसो हीअ कमाल आहे न, इहे तव्हां राहदारी ज़मानत जंहिंखे चइबो आहे, तव्हां त लॉ जा स्टूडेंट आहियो, जेतिरी मूंखे सम्झाए त उनजो मतिलबु इहो आहे त तव्हां ओचितो वञी आला अदालत ते बीहंदा आहियो त सही, उन हेठीं अदालत में मूंखे रुगो एतिरो पहुचणो आहे, मूंखे रुगो राहदारी ॾियो त मूंखे पुलिस रस्ते मां न खंभे वञे। पर इहा कहिड़ी ज़मानत आहे? तव्हां एयरपोर्ट तां जलसो वलसो कंदसि, थोरो राय वेंड घर में थोरा कम आहिनि, ॿ टे कमु करे पोइ हाज़ुर तव्हां वटि अची ऐं अदालत ते पेश पवंदसि। इहे कहिड़ी ही अलाए कानून तव्हां सम्झंदा हूंदो, मूंखे कानूनी ॻाल्हि ई नथी सम्झ में अचे। नवाज़ शरीफ़ साहिब जे केसिस में अक्सर बेशितर कानून डिफरेंट थी था वञनि, चाहे उन्हनि जी सज़ा हुजे या चाहे उन्हनि जी। अच्छा, अगरि हिकिड़ो मज़ाक़ खणिजे त पोइ ज़ाहिर आहे अगरि अहिड़ियूं ॻाल्हियूं थींदियूं त जॾहिं पहिरियां थिए पियो त नवाज़ शरीफ़ साहिब जे ख़िलाफ़ु अहिड़े कानूनी मज़ाक़ जेके थियनि पिया, उन वक़्तु चयो वञे पियो त ज़ाहिर सी आहे त ग़लति थो थिए। पीपुल्स पार्टी जेका आहे इहे इमरान ख़ान साहिब खे सिलेक्टेड चए पई। हींअर हाणे कानूनी मज़ाक़ अगरि थिए थो एंड इन फेवर ऑफ द नवाज़ शरीफ़ थिए थो त पोइ त ज़ाहिर पीपुल्स पार्टी हक़ ते आहे न चवण त स्पेशल आहे। ॾिसो, ॻाल्हि इहा आहे त पहिरीं मज़ाक़ हो, कानूनी मज़ाक़ नवाज़ शरीफ़ जे ख़िलाफ़ु थियो पियो। यस, उहो बि मज़ाक़ हो। यस, जीअं तव्हां चयो पिया त अॼु उनजे हक़ में थिए पियो, इहो मज़ाक़ नज़र अचे थो। पीपुल्स पार्टी छा सॼी दुनिया चवंदी, लेकिन पीपुल्स पार्टी जेको सिलेक्टर जो टर्म आहे, सिलेक्टर्स न सिलेक्टेड जो, त उहो जो टाइटल हाणे ख़ान खां वापसि ऑफिशियली त वठी छॾे न। त हाणे साईं हाणे इहो टाइटल जेको आहे ऐं ॼाण का ॾिसो, इहो बिलावल साहिबु चवंदो नवाज़ शरीफ़ खे त ही सिलेक्टेड आहे। माना इहो नयो नैरेटिव फॉर्म थींदो फॉर द पीपुल्स पार्टी, सिलेक्टेड नवाज़ शरीफ़ कंदा। मतिलबु हाणे सिधो ईअं न चवनि जीअं आऊं पियो चवां, जीअं इमरान ख़ान खे चवंदा, पर इहे तव्हां ॾिसो न सिलेक्ट। अॼु बिलावल साहिब खे 18 अक्टूबर छो फील थियो आहे एग्ज़ैक्टली? छो पियो महसूसु पहिरीं बि थियो कि लेवल प्लेइंग ग्राउंड न आहे, लेवल प्लेइंग केरु करे ॾेई सघे थो। पोइ पाण जी अजीब तशरीह कढियो त न सही, असीं नवाज़ लीग खे चऊं पिया त असांखे तव्हां लेवल प्लेइंग करे ॾियो। नवाज़ लीग यानी मुख़ालिफ़ धुर खे चऊं पिया त मुंहिंजे लाइ ग्राउंड सिधो करे ॾिए। हू चवंदा न यार, मूंखे स्लो पिच वणे थी, मूंखे फास्ट पिच वणे थी, तव्हांजी मर्ज़ी जी पिच तव्हांखे छो ठाहे ॾियूं, लेवल प्ले छो करे ॾियूं, लेवल प्लेइंग छो करे ॾियो। त ज़ाहिर एस्टेब्लिशमेंट जी फरमाइश हुई पीपुल्स पार्टी जी। हाणे अगरि तव्हां चओ पिया सिलेक्टेड सियासत जो दौरु ख़तमु थियणु खपे, त ज़ाहिर तव्हां इशारो किथे पिया कयो? नवाज़ शरीफ़ ॾे कयो पिया न। हींअर IPP ॾे त आई एम श्योर की कोई इशारो न हूंदो। अच्छा, इहो त चलो हिकिड़ो नैरेटिव पीपुल्स पार्टी लाइ इन द फेडरल लेवल ते त माना चलो ठीकु आहे, या पंजाब जी लेवल ते, सिंध जी लेवल ते छा हूंदो? न, इहो चइबो इहो ई आहे, सियासत में माण्हू 100 रुपयो घुरंदो आहे ऐं पोइ पछाड़ी में 10 आना 15 आननि ते राज़ी थींदो। त घटि में घटि पीपुल्स पार्टी लाइ जेका हिकिड़ी सीरियस कंसिडरेशन हूंदी त चलो हुते त जेको कयो था त कयो था,
असांखे 2018 जी पोज़ीशन में त रहण ॾियो, जेको सिंध असांखे हो असांखे उहो त छॾियो न। हाणे आउं नथो सम्झां त हींअर पीपल्स पार्टी को पहिरीं जी ख़्वाहिश हुई पीपल्स पार्टी जी, जॾहिं ही PDM जो शुरूआती दौर हो ऐं जेको बि थियो पिए, त पीपल्स पार्टी जी ख़्वाहिश हुई त बलूचिस्तान बि ईंदड़ इलेक्शन में खेनि मिले ऐं फेडरल बि पंजाब में बि कुझु सीटूं पीपल्स पार्टी खे मिलणु खपनि। इहा ख़्वाहिश हुई पीपल्स पार्टी जी, ऐं हुन लाइ गुंजाइश बि लाइ बि सोचियो पियो वियो, पर उहो चेंज थी वई सूरत हाल। त न तव्हां ॾिसो बाप पार्टी वारा पीपल्स पार्टी में ज़म थियणु विया, तव्हां धणी पाण था मञनि। ओचितो बाप जो छाजे लाइ? न, असां त अलॻि पार्टी, असीं अलॻि पार्टी आहियूं, ऐं हुननि जो प्राइम मिनिस्टर थी वियो काकर साहब, इंटीरियर मिनिस्टर थी वियो, इंटीरियर मिनिस्टर सॉरी, हिकिड़ो प्राइम मिनिस्टर, हा, ॿई बाप जा आहिनि न। त बाप में रहण जा बाप जी सिरे सां छपर छांव में रहण जा पंहिंजा फ़ाइदा हुजनि था। त बाप बलूचिस्तान मां आसरो पीपल्स पार्टी जो ख़तमु, पंजाब में बि तव्हां ॾिसो ख़तमु। एग्ज़ैक्टली। त हाणे जेका ज़ाहिर हिकिड़ी फितरी ॻाल्हि आहे त ॻणती हूंदी त भई हाणे सिंध जेका असां वटि हुई, ऐं सिंध में बि तव्हां ॾिसो त मुस्तक़िल GDA MQM ऐं ही नवाज़ लीग वारा चवनि पिया त नवाज़ लीग त अञा ऑफिशियली न चयो आहे त भई हिते इलेक्शन कमीशन अणधुरी न आहे, हा सॉरी केयरटेकर गवर्नमेंट, ऐं किथे किथे महसूस बि थिए थो कोन्हे। अच्छा, पर पोइ जॾहिं पोइ वाए इहो छो फीलिंग आई आहे सिर्फ़ु पंजाब में मायूसी? छो जो PTI जॾहिं ॻाल्हि थी, जॾहिं PTI जे टोड़ण जो या PTI खे ग्राउंड ज़ीरो करण जो, त पीपल्स पार्टी खे ज़ाहिर सां उमेद त हूंदी न का त PTI जा कुझु माण्हू जेके आहिनि उहे असां वटि न हुते वरी IPP क्रिएट थी वई आहे, जंहिंजे लाइ चयो त हुन ते स्ट्रॉन्ग कयो वेंदो हुनखे। इवन ख़ैबर पख्तूनख्वा में काकड़ साहब जे अंडर हिकिड़ो वरी बैनर ठाहियो वियो, जंहिंमें बि पीपल्स पार्टी खे थोरो महसूसु थियो। ख़ैर, अगरि इन जीअं बाप वारी तव्हां ॻाल्हि कई त इन्हनि हिते पीपल्स पार्टी खे छो थो महसूसु थिए सिंध में? हालांकि त फ़िलहाल त कोई इंडिकेशन न आहे। ॾिसो, ॻाल्हि इहा आहे त जेके हिन रांदि जा तजुर्बेकार ऐं बाख़बर ऐं ॼाणू माण्हू हूंदा आहिनि, जेको पीपल्स पार्टी आहे, हुनखे त तव्हां मूंखां पहिरीं हवा जो रुख महसूसु थिए थो न। हर माण्हू जो पंहिंजी फील्ड जी एक्सपर्टीज़ आहे न, हिकिड़ी तजुर्बो आहे पीपल्स, त हुननि खे को ॼाण बि हूंदी ऐं को हवा जो रुख बि ॾिसंदा, को हवा मां ख़ुशबू बि ईंदी हूंदी। त मतां सिंध में बि जेतोणीकि अॼु ताईं सिंध में जेको सेटअप आहे, हुकूमती सेटअप आहे, उहो पीपल्स पार्टी जे लाइ होस्टाइल न आहे। पीपल्स पार्टी जो को मुखालिफ़ या मुखालिफ़ त छॾियो, को मतिलबु उन को जहराणो मामिलो बि कोन्हे, लेकिन किथे त का धप ईंदी हूंदी न, का ख़ुशबू ईंदी हूंदी त भई हीउ किसो जेको आहे आख़िरी मिंटनि में वरी को धक न थी वञे। सिंध में ॾिसो न, करिणो छा आहे सिंध में? यस, एग्ज़ैक्टली। सिंध में करिणो छा आहे? हिकिड़ा 6, 7, 8 माण्हू अगरि लास्ट मिनट ते को अलॻि बाप ठाहे वठंदा बसि, या अगरि नवाज़ लीग में हलिया वञनि था, अगरि नवाज़ लीग ते हथु रखिणो आहे त गेम छा बची? सो हीअ जेको घणी डिस्कशन्स बि थियूं पिए त साईं फलाणो ख़ान ज़रदारी साहब सां मिलियो, अली गौर महर जी ॻाल्हियूं थी पई, त मूं उन ॾींहुं पाण शो में डिस्कस कयो पिए त इहो हिकिड़ो फैक्टर ज़रूरु हूंदो जंहिंमां अंदाज़ो थींदो त किथां हिननि खे झलपल आहे, या अगरि त झलियो वेंदो त पोइ माना कहाणी ॿी आहे न। के माण्हू मूंखे चयो त साईं गौसबश महर साहब त पोइ हलियो वियो न पीपल्स पार्टी में, त पोइ अगरि अली गौर महर अगरि हलियो वियो, मतिलबु न वियो पीपल्स पार्टी में ऐं को अलॻि ग्रुप ठाही, त पोइ त मूं चयो त मूंखे ख़बर न आहे, गौसबश महर साहब पाण पंहिंजा फ़ैसिला करे सघे थो, कंदो ज़रूरु, लेकिन शिकारपुर में उहा हिकिड़ी सीट खुटी पई आहे। ठीकु आहे, त आख़िरी मिनट ते थी सघे थो त हू चवनि त सही असांजा सरदार त अली गौर वारा आहिनि। मतिलबु ॾिसो, माण्हुनि जा कहिड़ो साल 2002 अली मोहम्मद महर साहब थियो न चीफ मिनिस्टर, 2002 में 2002 जी इलेक्शन, 2 जी, हा, त उन में अली मोहम्मद महर साहब मरहूम वटि पीपल्स पार्टी जी टिकट हुई, पीपल्स पार्टी जा टिकट होल्डर हुआ। इलेक्शन खां को 20 या 25 ॾींहं पहिरीं चयो टिकट वापसि, ऐं आज़ादु बीहंदुसि, पोइ चीफ मिनिस्टर थिया।
त शयूं आख़िरी मिनट ते इंसान जो जमहूरी हक़ आहे त पंहिंजा फ़ैसिला चेंज करे सघे थो। अच्छा, पोइ माना थोरो घणो जेतिरो ख़्यालु आहे पंजाब जे हद ताईं त माना पंजाब में जेको आहे उहो थोरो घणो पब्लिक नैरेटिव मैटर करे थो, इन करे नवाज़ शरीफ़ खे ॾेखारणु ज़रूरी आहे। असां वटि इहा शइ न थींदी पोइ? असां वटि ॾिसो, असां वटि सियासत जॾहिं बीबी शहीद हुई, पीपल्स पार्टी जो हू दौर हो, त उन में थींदी हिकिड़ी पॉपुलर पॉलिटिक्स थींदी, हिकिड़ी मैनेजमेंट जी पॉलिटिक्स थींदी। जी हा। पोइ गुज़िरियल 15 सालनि खां पीपल्स पार्टी पंहिंजी पॉपुलर पॉलिटिक्स त जेतिरी बरक़रार रखी न रखी उहा हिकिड़ी डिबेटेबल शइ आहे, पर हुन पंहिंजी मैनेजमेंट इलेक्शन जी मैनेजमेंट वारी सियासत आहे, उन ते ज़्यादा पंहिंजी गिरफ़्त पैदा कई ऐं वधीक एक्सपर्टीज़ क्रिएट कई। त हाणे हिते सिंध में वधीकतर थिए थी मैनेजमेंट जी सियासत। हाणे पॉपुलर सियासत थोड़ी घणी जेका आहे उहा पीपल्स पार्टी करे थी, ऐं मञा थो, पर हाणे वधीक जेको मुक़ाबिलो आहे केरु सुठी मैनेजमेंट करे थो, उहो ई वरी मैटर कंदो। असां कॉलर सां गुलाम मुस्तफ़ा चांडियो ठट्टावा। जी चांडियो साहब, छा चवणु चाहींदा? सर, मसइलो इहो आहे जो सिंध में जेकी तालीमी तबादल थी रही आहे, सिंध में तक़रीबन 6 ज़िले जे अंदरि 500 खां मथे स्कूल बंद आहिनि, इनमें मास्टर कोन्हे सर। जी जी साईं, एजुकेशन साईं चवनि था त सिंध में तबाह आहे। साईं बिल्कुलु चांडियो साहिबु, तव्हां असां सभिनी खे ख़बर आहे अॼु खां 30 सालनि 40 साल जॾहिं खां मूं होश संभालियो आहे त आउं इहो ई ॿुधां पियो, पाण बि इहो चवां पियो, पोइ हुन सां कुझु चवण ऐं करण सां कुझु फ़र्क़ु पए थो छा? असां वटि उस्तादनि जी सभिनी जी नथो चवां, पर अक्सर भर्ती जेका आहे उहा त सियासी मक़सदनि लाइ थिए थी, या इन मक़सद लाइ थिए थी या वीचारो बेरोज़गार आहे उस्ताद करे छॾियोसि। जी हा। स्कूल जेके आहिनि घणे भाङे खुलनि था त लोकल ओताक खपे भोतारनि खे। जी हा। त इहा को नई ॻाल्हि, या टेक्स्ट बुक बोर्ड में छा तमाशो आहे, किताब नथा मिलनि, तदरीसी अमल कीअं आहे, सभु शइ सभिनी खे ख़बर आहे, कुझु थिए त नथो न। पोइ हाणे केरु करे सघे थो? चांडियो साहिब, वाक़ई वॾो सुवालु आहे त केरु करे सघे। अच्छा, अगरि फॉर इंस्टेंस अगरि ही IPP या इहे सभु जीअं ॻाल्हि कई आहे इस्तिक़ा में पाकिस्तान पार्टी वारनि त असां 21 अक्टूबर ते जेको आहे उहो वॾी शमूलियत थींदियूं, अगरि रीइमेजिनिंग पाकिस्तान वारा शमूलियत करे सघंदा या? थी सघे थो, छो जो हुननि हिकिड़ी ॻाल्हि रावलपिंडी जो त नालो खयो आहे, त रावलपिंडी में वॾी शख़्सियत खोखर साहिबु शायदि इस्लामाबाद रावलपिंडी आहे। मुंहिंजो ख़्यालु आहे त ख़ाकान अब्बासी वञी छा कंदो? यस पॉसिबल, हा, लेकिन बिल्कुलु थी सघे थो, शयूं मुमकिन आहिनि। ख़ाकान अब्बासी कॉन्स्टेंटली चवनि, छाकाणि त अगरि ख़ाकान अब्बासी साहिबु रीइमेजिन करे ऐं पोइ IPP खे पंहिंजे जेको आहे ख़्वाबनि जी ताबीर ॾिसे पियो, ठीकु आहे, मतिलबु मर्ज़ी वारा आहिनि, लेकिन इन मां इहो हिकिड़ो तासुर बि इहो ठहंदो न। पाण त रुॻो हिकिड़ो पासो ॾिठो हुनजो त नवाज़ शरीफ़ खे धकु लॻंदो, पर धकु त लॻंदो, पर अगरि को मुक़ाबिलो बि त ॾेखारिजे। आख़िर पंजाब में नवाज़ शरीफ़ जो मुक़ाबिलो कंहिंसां आहे? यस, अगरि PTI न आहे त पोइ त ही वन साइडेड थी वेंदो। ते पोइ अगरि इफ देयर इज़ नो अपोज़िशन क्रिएट वन, हिकिड़ी ठाहे वठो पंहिंजी हथ सां, त कुझु ईअं बि थी सघे थो। हिते सुवालु आहे हिकिड़ो पर अचनि था कॉलर मीर एजाज़ टालपुर टंडोजा मोहम्मद मां। जी टालपुर साहब, छा चवणु चाहींदा? पंहिंजो अली कारी साहिब तव्हांखे सलाम हुजे। कारी साहिब, इहो पंहिंजो सिंध में वरी इलेक्शनूं थियनि पियूं, हाणे उहो सिंध जे माण्हुनि जी मर्ज़ी आहे रड़ियूं कनि या पंहिंजे तक़दीर जो फ़ैसिलो पाण कनि, पर जॾहिं बि सिंध में तब्दीली आई त मुंहिंजो इहो ख़ुलूस सां राय आहे त हुन में तव्हांजो वॾो हिसो हूंदो। तव्हां तमामु घणी एकता ॾियारो आहे, या तव्हांजो हिकिड़ो चैनल जो रुॻो ॾिसूं, तव्हां हिकिड़ो माइक हथ में ॾेई छॾियो, हिकिड़ी खुली कचहरी आहे, जेको वणे सो मसइलो पंहिंजो माण्हू पुॼाए सघे थो अख़्तियारियुनि ताईं या सिंध वासियुनि ताईं। इहा तव्हांजी वॾी कंट्रीब्यूशन आहे ऐं तव्हां हिकिड़ो यादि कयो आहे। असीं सभु तव्हांजो दुआगू आहियूं, ख़ुदा कंदो त उहो ॾींहुं ईंदो जॾहिं सिंध जा माण्हू सही फ़ैसिलो कंदा ऐं सिंध जा माण्हू पंहिंजे मुस्तक़बिल जो फ़ैसिलो कंदा। बाक़ी हीअं न कंदासीं पोइ रड़ियुनि सां त पंहिंजो कुझु कोन थो थिए। जीअं अर्बन में ॾिसो छा कंदा माण्हू, एतिरा मरनि पिया, पर लीडरशिप सभु अमीर आहे। हुनजा तव्हां महल ॾिसो, हुनजा तव्हां गाॾियुनि जा जेके आहिनि कलेक्शन ॾिसो, हुननि जा जहाज़ ॾिसो, पर वेस्ट वारा ॾिसो रुॻो पंहिंजे माण्हुनि जी ॻाल्हि कंदा। भले खणी ग़लति पाण सम्झूं, पर हुन कंहिं वटि बि उहो असांजो कोन्हे जेको असांजे बादशाहनि वटि आहिनि। की तव्हांजे असांजे बादशाहनि जी हालति ॾिसो, माण्हुनि खे तइलीम कोन ॾिनो, पंहिंजो घर भरिनि। हाणे उहे छा विढ़ंदा? दौरो विढ़िया, तलवार जो दौरो विढ़िया,
सो सिंध वासी बि जेके मां पंहिंजे अॻुवाणी पाण न कंदा त भुरोड़ींदा, असांजा इहे लीडर वॾा माण्हू थींदा वेंदा ऐं असीं बदाल थींदा वेंदासीं, असां इहे रड़ियूं कंदासीं। त वरी बि मौक़ो आहे। बहरहाल तव्हां एकता जे ॾियारो एडवांस में तव्हांखे मुबारकबाद ॾींदा, महिरबानी। ठीक है, ये भी कॉल आसिफ अली टंडवाला में जी। आसिफ साहब छा चवणु चाहींदा? सलाम यासिर साहब, अलैका साहब सलाम। सर मुंहिंजो सवाल इहो आहे कि जीअं केपी में ऐं पंजाब में जेका हिकिड़ी सुठी हुकुमरानी आहे, वरी बि बलोचिस्तान खां ऐं सिंध खां पोइ बि हुते जेका इस्टेब्लिशमेंट अगरि जेकॾहिं को माण्हू कमु नथो कराए कि इस्टेब्लिशमेंट वरी बि ॿिए कंहिं माण्हू खे चांस ॾिए थी, पर सिंध खे बलोचिस्तान में नथो थिए। हिते थोरो हिते इस्टेब्लिशमेंट जो बसि तकरीबन असांजो पंहिंजो ज़ाती तजुर्बो ईअं लॻे थो बसि इस्टेब्लिशमेंट थी खाओ ऐं खारायो। सिंध में न खाओ ऐं बलोचिस्तान में खाओ ऐं खारायो, ऐं केपी के में ऐं पंजाब में वरी बि थोरो इस्टेब्लिशमेंट हिकिड़ी पॉलिटिकल खां ॿिए पॉलिटिकल में यानी माण्हुनि खे मौक़ो ॾिए थी। जी साईं, ठीक आहे आसिफ साहब। मीर साहब तव्हांखे बि एकता ॾियारे जे एडवांस मुबारक, सॼे सिंध खे हुजे। मुंहिंजे लाइ चयो साईं, वरी महिरबानी तव्हां सुठे लफ़्ज़नि में मुंहिंजे लाइ चयो, पर मूंखे अहिड़ी का ख़ुशफ़हमी न आहे। तब्दीली जेका आहे उहो सियासी तरह माण्हू आणींदा, टॉक शो सां ऐं एकता ॾियारे सां तब्दीलियूं कोन ईंदियूं आहिनि। जेका तब्दीली जी ॻाल्हि कयूं था पाण, हुन सां तव्हां अवेयरनेस ज़रूरु अचे थी, हिकिड़ी सुजाॻी ज़रूरु अचे थी, हिकिड़ी जागृता ज़रूरु अचे थी, पर जेका के ठोस शिकल में उहो ईंदी। पोइ हाणे त सियासी माण्हू इहे सियासतदान करे सघनि था या माण्हू करे सघनि था जेके वोट ॾिए था। वोट ॾियणु या न ॾियण बि त हिकिड़ो सियासी अमल आहे, उहो माण्हुनि ते आहे, उहो माण्हू पर तव्हांजी महिरबानी। बाक़ी हाणे ईअं रड़ियूं कंदासीं ऐं पोइ पाण ॼाणी तव्हां बि रहो था सिंध में, आउं बि हिते ई रहां थो, भोॻींदा सभु सभई भोॻियूं पिया। आसिफ साहब चयो त एस्टेब्लिशमेंट पंजाब आहे सही। ॾिसो ठीकु आहे, आउं तव्हां सां थियोरेटिकली ऐं कंहिं हद ताईं प्रैक्टिकली एग्री कयां थो त पंजाब में हुननि हिकिड़ा मतिलबु हिकिड़ा प्रॉपर ऑल्टरनेट पॉलिटिकल ऑल्टरनेट्स ठहिया। पीपल्स पार्टी हुई 84-85 में नवाज़ शरीफ़ जी सूरत में, उते पंजाब जी हिकिड़ी ॿी लीडरशिप क्रिएट कई वई, पोइ नवाज़ लीग ठाही वई, हुन जोड़ जो लीग मां नवाज़ लीग ठाही वई, पोइ हुननि पंजाब में हिते उते कमु करायो। ऐं उते शौक़ु इहो हो त नवाज़ शरीफ़ जॾहिं चीफ मिनिस्टर हो त जेतिरो कमु थियो त पोइ चौधरी शहबाज शरीफ़ अची उते कमु करायो ख़ादमे पंजाब। त पोइ चौधरी परवेज़ इलाही खे बि शौक़ु थियो त न हुन खां बहितर कमु कराईंदा, पर हुन सवाइ बोज़दार जे ऐं वटू साहब हिकिड़ा चीफ मिनिस्टर रहिया, न त शुरू खां हुते कमु कराइण जो शौक़ु हुते आहे ऐं पंजाब जो माण्हू कमु वठे बि थो। अच्छा सो उन में ठीकु आहे। पोइ नवाज़ शरीफ़ खे फारिग करिणो हो त IK खे आंदो, हुते ऑल्टरनेट्स आणीनि था। केपी में बि ऑल्टरनेट्स, केपी में माण्हू बि ऑल्टरनेट कनि था, कॾहिं मज़हबी जमातनि खे खटाए छॾीनि था, MMA खे खटाए छॾीनि था, कॾहिं पीपल्स पार्टी खे खटायूं हिकिड़े ज़माने में, ANP खे खटायूं। हू हिकिड़ा पंहिंजा ऑप्शन्स ॾिसनि था त केरु डिलीवर पियो करे। हमेशह चेंज कयो आहे। हा, त इन ई करे 2 दफ़ा हुते पोइ PTI इन करे खटी त PTI हुते डिलीवर कयो। सिंध में डिलीवरी जो या बलूचिस्तान में रुझान ई न आहे। हाणे तव्हां सॼी मयार या सॼो जेको आहे ॾुख ॾोरापो इस्टेब्लिशमेंट ते विझी छॾियो, माण्हू छा था कनि? एग्ज़ैक्टली। सो माण्हुनि खे आउं नथो चाहियां मुतबादिल ॻोल्हीनि या न ॻोल्हीनि, आउं चाहियां थो त सिंध ख़ुदि आसिफ साहब आउं त हमेशह जेको कॉल करे थो उन ते रखां थो, ईमानदारी सां ॿुधाए वोट जेको आहे मेरिट ते कमकार जे हवाले सां ॾिए थो या नथो ॾिए, या मुर्गो ॾिए ई नथो। पोइ जेको वोट नथो ॾिए सिंध जो माण्हू, मुंहिंजे नज़र में त हू वधीक मयार उन ते ठहे थी। जी हा, कॉलर नज़ागत अली असगर मरी सांगड़ मां। जी मरी साहब छा चवणु चाहींदा? सर अस्सलाम वालेकुम, अली असगर मरी सांगड़ पेरूमल मां पियो ॻाल्हायां। वालेकुम सलाम। असांजो अर्ज़ु आहे अली काज़ी साहब खां सवाल आहे त नवाज़ शरीफ़ ते कुझु केस हुया, छा हुन जा केस दुबारा खुलंदा हिते पहुचण शर्त ते, या हू हाणे उहे केस ख़तम थी चुका आहिनि ऐं हू इलेक्शन विढ़ी सघे थो? ठीकु आहे साईं। मरी साहिब में 2 ॻाल्हियूं तव्हां करे वियो। हिकिड़े त 2 केसनि में उनखे सज़ा आयल आहे न, हिकिड़ो अज़ीज़िया ऐं ॿियो कहिड़ो रेफरेंस आहे एवनफील्ड ठीकु आहे। उन में त खेसि फ़िलहाल त हिकिड़ी बरियत जॾहिं मिले न मिले, बरी थियण त ॿी ॻाल्हि आहे, पर ज़मानत मिली वेंदी त हू ॿाहिरि घुमी फिरी सघंदो। केस त हलंदा रहंदा आहिनि। डिस्क्वालिफिकेशन जे हवाले सां उहो हुननि जो मौक़िफ़ इहो आहे नवाज़ लीग वारनि जो त असां इलेक्शन कमीशन जे कानून में तरमीम करे छॾी आहे त
त हाणे जेका खेसि ताहयात नाहेली हुई हुन में सुप्रीम कोर्ट जी जजमेंट में सुप्रीम कोर्ट जी हू जेका हुई पनामा केस वारी जजमेंट पनामा केस वारी त उन में छाकाणि त असां पार्लियामेंट में तरमीम कराए छॾी आहे तंहिंजे करे हाणे मियां साहिब खे 5 साल लाइ नाहेली हुई उहो 5 साल गुज़री विया आहिनि लिहाज़ा हाणे मियां साहिब इलेक्शन में लड़ण लाइ क्वालिफाइड आहे सुप्रीम कोर्ट जो कुझु ॿियो फ़ैसिलो आहे इहो बिल्कुलु कानून मूजिबि कमु थींदो आहे एप्लीकेशन सुप्रीम कोर्ट में वरी वियल आहे त हाणे हिन ते बि फ़ैसिलो अचे वरी जॾहिं सो ॻाल्हि इहा आहे त इहो त पोइ हाणे जिथे रुख हूंदो हवा जो उते वेंदी हाणे मिलनि था न मिलनि था कहिड़ो चए थो अच्छा मगर जे हिकिड़ो सुवाल ज़हन में अचे थो ऑपोज़िशन अगरि पंजाब जे अंदरि क्रिएट करण जी कोशिशि आहे ज़ाहिर आहे हिकिड़ो त माहौल त ठाहिबो न त कंहिंसां मुक़ाबिलो थिए थो नवाज़ शरीफ़ साहिब जो या कुझु वॾियूं इन्फ्लुएंशियल नवाज़ शरीफ़ साहिब पाण बि ऑन ग्राउंड रियालिटीज़ फ़िलहालु नाहेली आहिनि तसवर कया वेंदा जहांगीर तरीन पैटर्न इन चीफ आहिनि पंहिंजी पार्टी जा उहे बि फ़िलहालु नाहेली तसवर कया वेंदा त इहे ॿई त खटनि मतिलबु फ़िलहालु अगरि जे इन मफ़ूज़ जे सोचे त इलेक्शन में इहे ॿई त फ़िलहालु कोन्हनि त इहे कंपेयर ई कंदा रहंदा त एट दी एंड ऑफ द डे हू विल विन अगरि मिसाल शायदि ख़ाका नवाज़ी ॿी तरफ़ न हुजे ऐं हेॾां शहबाज़ शरीफ़ हुजे ॾिसो अगरि इंडिविजुअल फ़र्दनि जी ॻाल्हि कयूं पिया त मुंहिंजी नज़र में अॼु बि वधीक नंबर मियां शहबाज़ शरीफ़ खे मिलंदा लेकिन इहो त तव्हां मफ़रूज़े ते ॻाल्हि पिया कयूं त हिननि खे इलेक्शन नाहिली रहंदी हिननि जी थी सघे थो हिननि जा फॉर्म एक्सेप्ट थी वञनि जहांगीर तरीन साहिब जा बि ऐं मियां नवाज़ शरीफ़ साहिब जा बि जी हा लेकिन तव्हां थोरो हिकिड़ो ईअं पाण हिकिड़े मफ़रूज़े ते ॻाल्हायूं था हिकिड़ो मंज़र कशी कयूं था पंजाब में लेट्स से के हाणे इलेक्शन में कहिड़ी कहिड़ी धुरियूं लथियूं हिकिड़ी धुर लथी नवाज़ लीग ठीकु आहे IPP क्यू लीग जेतिरी बि शुजात जी हाणे बाक़ी बची आहे बाक़ी त परवेज़ इलाही सां गॾु PTI में थोरी घणी PTI ठीकु आहे पीपल्स पार्टी ठीकु आहे लबैक वारा आज़ादु उम्मीदवार इहो वॾी पार्टी आहे पंजाब में आज़ादु उम्मीदवार वॾी पार्टी हूंदी हमेशह उहो अलाए केरु हूंदा आहिनि पर उहो बि गच खटे ईंदा आहिनि त अगरि हीअ सभु मिलाए जुलाए मामला थींदा त क़ौमी असेंबली जी सीटूं त अगरि हीअ सभु गॾिजी पवनि पाण में त हिननि खे ॿियनि सूबनि जी ज़रूरत ई न आहे ठीकु आहे लेकिन ज़ाहिर आहे हिन में PTI वारा अपोज़िशन में रहंदा हिन में ॿिया ॾिसूं केरु अपोज़िशन में रहनि था ऐं हिन मां अगरि वॾो नंबर पंजाब मां नवाज़ शरीफ़ खे नवाज़ लीग खे मिली वञे थो ऐं पोइ बाक़ी हिन सां जोड़िया वञनि था ठीकु KP मां बि कुझु खटक खटी अचे कुझु ॿिया खटे अचनि उतां मिलाइबा हाणे वरी सिंध जी पोज़ीशन तव्हां ॾिसो जी त मरकज़ी हुकूमत में छा सिंध खे ॿाहिरि कढी विहारींदा छो जो इंट्रस्टिंग हाणे ॿाहिरि कढी विहारण लाइ हिकिड़ो सिनेरियो मंज़र इहो थी सघे थो त सिंध में पीपल्स पार्टी खटियो पर पीपल्स पार्टी नवाज़ शरीफ़ सां गॾिजणु नथी चाहे ऑपोज़िशन में वेठी आहे जीअं PTI में वेठी सॉफ्ट ऑपोज़िशन में वेठी पर हुनखां जेके बि हिन खे मनसूबाबंदी करे रहिया हूंदा त यार इहा हुकूमत सफ़ा पंजाब जी न लॻे त उन में फ्लेवर आणण लाइ सिंध मां बि त हाणे सिंध मां ॿ तरीक़ा थी सघनि था त जेके हिते ॿियूं धुरियूं GDA MQM हिननि खे सिर्फ़ु मर्कज़ में विहारे छॾिजे जीअं इमरान ख़ान विहारे वेठो या सिंध हुकूमत बि सेम पेज ते हुजे फेडरल गवर्नमेंट सां KP हुकूमत बि सेम पेज ते हुजे ऐं बलूचिस्तान हुकूमत बि सेम पेज ते हुजे त पोइ मुल्क में हिकिड़ी सियासी ठापुर अची वई हाणे सिंध में पीपल्स पार्टी नवाज़ लीग सां सेम पेज ते ईंदी या एंटी पीपल्स पार्टी फोर्सिस हुकूमत ठाहे उहो सेम पेज ते ईंदियूं इहो अञा बि सवालिया निशान आहे पर ख्वाहिश इहा ई हूंदी तो मुल्क मुतहमल नहीं हो सकता किसी किस्म की भी तफरका और सियासी इंतशार का। लिहाजा भाईचारा और सियासी इस्तेकाम के लिए ज़रूरी है कि तमाम पार्टीज़ माना एक PDM फॉर्मूलो मतलब इन में तो तमाम घणी मैनेजमेंट दरकार पवंदी न एट द एंड ऑफ द डे वरी सागी ॾिसो हिन में मैनेजमेंट खां वधीक मैनेजमेंट काई ॻाल्हि न आहे न। मिसाल जेको खटियो असांजो आहे सिंध में पीपल्स पार्टी खटी त उहो छा जेके सघारी धुरियुनि खे चवण खां ॿाहिरि वेंदी न वेंदी ही जेके GDA वारा खटिया ऐं फंक्शनल MQ वारा इहे ॿाहिरि वेंदा न वेंदा त जेको खटियो असांजो आहे खटंदो ई न करे न मिसाल छॾे बि ॾिजे खुलियो मैदान छॾिजे। पर ॻाल्हि इहा आहे त चाहत कंहिंजे लाइ आहे चाहत कंहिंजे लाइ इहो सुवालु आहे त सिंध में फ्यूचर गवर्नेंस जो स्टाइल छा रखिणो आहे इहो अञा आउं सम्झां थो तय न पियो थिए।
ऐं सम्झां थो अञा बि तइ न पियो थिए। माना इहो उन सां ई लिंक थो थिए, न त वरी जेको आहे उहो कारकर्दगी खे कुझु प्रियोरिटी ठाहिणी आहे या न ठाहिणी आहे। बहरहाल उनमें ॿिया फैक्टर्स बि आहिनि, उनमें ॿिया फैक्टर्स बि आहिनि, लेकिन चाहत छा आहे उन ते, छाकाणि त उनमें हिकिड़ी जेका शइ आहे न त गवर्नेंस हिकिड़ो फैक्टर आहे त भई सिंध में जेका गवर्नेंस जो परसेप्शन तासुर उहो को सुठो न आहे। ज़ाहिर आहे त अगरि उनखे कंटिन्यू थियणु ॾिबो त भले उहो हक़ीक़तनि ई माण्हू सही इलेक्शन में बि थी वञे मामिलो, त बि जीअं माण्हू ॻाल्हि कंदा त यार वरी इहो हुननि करायो आहे मैनेज्ड इलेक्शन। जी हा, जी हा। लेकिन बहरहाल पॉलिटिक्स आहे, इन में लास्ट मिनट ताईं शयूं डिस्कस थींदियूं आहिनि, कुझु गिव एंड टेक्स थींदियूं आहिनि, कुझु न कुझु मञियो वेंदो, कुझु छॾियो वेंदो। ठीकु आहे अली साहब, वरी महिरबानी साहब। नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो, वरी मिलंदा ईंदड़ प्रोग्राम में। दुआ में।